पहिरियां त मूंखे ॾिसण जे लाइ सिकंदा हुयो, हाणे जॾहिं साम्हूं आई आहियां त नज़रूं चोरायो था। आख़िर छो? न न, अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। का ॻाल्हि त आहे। हो चवंदा आहिनि न त जॾहिं कंहिं शइ खे हासिल करण जी तमन्ना हूंदी आहे त हुन महिल हुनजो मुल्ह नाहे हूंदो, ऐं जॾहिं उहा शइ हथनि में अची वञे त बेमुल बणिजी वेंदी आहे। तूं ग़लति थी समझी, बिल्कुलु ग़लति थी समझी। कुझु ज़ाती मजबूरियूं आहिनि, उन्हनि में मां थोड़ो फाथल आहियां। इन करे तोखे मां परेशान पियो नज़र अचां। असांजे करे त का परेशानी न आहे न। तव्हांखे ॾिसी मां छो परेशान थींदुसि? तव्हांखे त मूं पाण घुरायो आहे। पहिरियां जॾहिं तव्हां असांखे ॾिसण लाइ ईंदा हुयो न त मां सम्झंदी हुयसि तव्हां मूंखे न मुंहिंजी सोट राणी खे ॾिसण जे लाइ ईंदा आहियो। पर जॾहिं अमां ॻाल्हि कई ऐं तव्हांजी दिलि जो रायो मूंखे ॿुधायई त मुंहिंजी ख़ुशी जी त इंतिहा न रही। ऐं हाणे तव्हां मूंखां ईअं नज़रूं चुराईंदो पोइ मूंखे दुख त थींदो न। तो लाइ मूंखे कल्ह बि इज़त हुई ऐं अॼु बि इज़त आहे। इज़त या मोहबत? मूंखे थोड़ो कमु आहे, मां हलां थो। एॾो वॾो रहीस थी करे एतिरो शर्मीलो, मोहबत जी ॻाल्हि कंदे कीअं खिसकी वियो। मूंखे बि अहिड़ो ई मुड़ुसु घुरिजे जेको मुंहिंजे साम्हूं पुछी न सघे।